नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ ख़ैर मोहम्मद जुणेजो में हिकु रोज़ा साई जहिड़े मौज़े मर्ज़ बचण जे लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंडियारी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अकील अहमद वसाण पंहिंजी रिपोर्ट में। यूसी दड़ो बाज़ार जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जुणेजो में साई जहिड़े मौज़ी मर्ज़ जे इलाज लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप दी हेल्थ फाउंडेशन ख़ैर मोहम्मद जुणेजो ऐं इमरान जुणेजो जे तावन सां लॻाई वई, जंहिंमें स्नैक्सर अस्पताल कराची जे माहिर डॉक्टरनि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदे हज़ारे माण्हुनि जी मुफ़्त चेकअप दवाऊं ऐं हेपाटाइटिस बी जहिड़े मौज़ी मर्ज़ जो इलाज पिणु कयो। हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त फ्री मेडिकल कैंप एंड हेपाटाइटिस स्क्रीनिंग कैंप हर साल कुछ ख़ैर मोहम्मद जुणेजो में मुनक़द थींदो आहे। इन कैंप में असां सवनि जी न बल्कि हज़ारनि जी तादाद में जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो इलाज बि कंदा आहियूं। असांजा मशहूरु कराची जा डॉक्टर बि असां सां गॾु आहिनि। उन सां गॾु हर पेशेंट जेको बि अचे थो उनजी हेपाटाइटिस बी ऐं सी जी स्क्रीनिंग थिए थी ऐं उन स्क्रीनिंग में जेके बि पेशेंट पॉज़िटिव अचनि था, ऑलरेडी जेको प्रोग्राम द हेल्थ फाउंडेशन जे नाले सां हिते कमु करे रहियो आहे। तालके सांगड़ जूं 4 यूनियन काउंसिल्स, यूनियन काउंसिल कंडियारी, यूनियन काउंसिल दड़ो बाज़ार, यूनियन काउंसिल गोभी ऐं हाणे यूनियन काउंसिल बैरमबरी, इन में असां वैक्सीन बि कयूं पिया हेपाटाइटिस बी जी बचाइण लाइ। उन खां अलावा सी ऐं बी जा जेके बि पॉज़िटिव केसिस आहिनि उनजो मुफ़्त इलाज, उनजी मुफ़्त टेस्टूं, PCR, ही सभु इदारो द हेल्थ फाउंडेशन एंड ख़ैर मोहम्मद जुणेजो साहब, उनजो फर्ज़ंद इमरान जुणेजो साहब जे ताबन सां कमु हलेसि पियो। इन कमु हलंदे खे तक़रीबन 5 या 6 साल आहे। अॼोकी कैंप में जेके बि पेशेंट पॉज़िटिव निकिता 2 जुलाई 2019 ते इंशाल्लाह उनजी PCR टेस्ट थींदी, जेका वॾी टेस्ट आहे। उन में माण्हू ज़ाहिर पधरा थींदा त ही बी जा पॉज़िटिव आहिनि, ही सी जा आहिनि, उनजो फर्दर इलाज थिए। बाक़ी बेस लाइन इन्वेस्टिगेशन हफ़्ते खां पोइ हफ़्तो छॾे करे वरी उन्हनि जो इलाज शुरू थी वेंदो। ख़ैर मोहम्मद जुणेजो साहब ऐं इमरान जुणेजो जी तरफ़ां ही कैंप लॻी। लास्ट ईयर लॻी। लास्ट ईयर असांजा 881 पेशेंट उनजी टेस्ट थी, उनखे दवा मिलियूं। पर हिन साल असां तक़रीबन 1200 माण्हुनि जी जेका ट्रीटमेंट थींदी, उनजी दवाउनि जी फ्री में कैंप लॻी। ही ख़ैर मोहम्मद जुणेजो जी काउशन सां ऐं इंशाल्लाह ग़रीबनि जी दवाऊं थींदियूं। ही हर वक़्तु ॿियो त असांजो सेंटर बि आहे, हेपाटाइटिस बी जो सेंटर अॻु लॻल आहे। अॼु जेके पेशेंट आहिनि उनजी हर बीमारी दवा थिए थी। 5 सालनि खां हेल्थ फाउंडेशन जी अस्पताल कमु करे रही है हेपाटाइटिस बी ऐं सी ते। हिननि तमामु वॾी जदोजहद कई आहे। ख़ैर मोहम्मद साहब जे सहकार सां घर घर वञी 5 सालनि जे ॿार खां आख़िर ताईं जेके कोड़ा आहिनि सभिनि जूं टेस्टूं थियूं आहिनि, हेपाटाइटिस बी ऐं सी जूं, ऐं हर फर्द एंट्री थियो आहे। ऐं बी जी वैक्सीन थी आहे, जिनखे सी आहे उन्हनि जो इलाजु थियो आहे। हज़ारनि माण्हुनि जो इलाजु थियो जेके बिल्कुलु ठीकु थिया आहिनि। हर महीने जी टेस्टूं थियनि थियूं, PCR मुफ़्त थियनि थियूं। ऐं गॾोगॾु फरहान साहब, डॉक्टर फरहान साहब जी तमामु घणी वॾी जदोजहद ऐं उनजे टीम जी आहे, तमामु वॾो कमु कयो अथनि। इमरान साहब जी महिरबानी सां ग़रीब माण्हू पैसो ख़र्च बंदि आहे, उन सां ग़रीब माण्हू आहियूं मिस्किन ऐं वॾे साहबनि जी वॾी में वॾी महिरबानी। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा अशर ऐं मंठार थई मुकेश कुमार आसनाणी सां गॾु अकील अहमद वसाणा, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।